ख़बर से शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वॾे वज़ीर मादली शाह जी मुलाक़ात थी आहे। सिंध सूदो मुल्क जी मजमूई सियासी सूरत-हाल ते ख़्यालनि जी ॾे वरिती आहे। वज़ीर आज़म पारां वॾे वज़ीर खे आदमशुमारी बाबति ख़दशा ख़त्म करण जी ख़ातिरी कराई वई। शहबाज शरीफ चयो आहे त माण्हुनि जी भलाई लाइ वफ़ाक़ी सूबनि खे गॾिजी कमु करणो आहे। सिंध में वफ़ाक़ी हुकूमत जा जारी मनसूबा जल्द खां जल्द मुकमल कया वेंदा। थरकोल रिथा सां न रुगो मुल्क में तवानाई जी ज़रूरत पूरी थींदी पर इलाक़ाई ऐं तरक़ीअ जा नवां दग पिणु खुलंदा। अहम ख़बर वाक़िए पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वॾे वज़ीर सैयद मादली शाह मुलाक़ात कई आहे। सिंध सूदो मुल्क जी मजमूई सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वज़ीर आज़म पारां वॾे वज़ीर खे आदमशुमारी बाबति ख़दशा ख़त्म करण जी ख़ातिरी कराई वई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सूमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, आगाह कजो। जी बिल्कुल, कुछ देर अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी अहम मुलाक़ात थी आहे। जिन त मुलाक़ात में सिंध सूबे जे हवाले सां जे मसइलनि बाबति अहम ॻाल्हि ॿोल थी आहे। मुलाक़ात में वज़ीर आज़म सां मजमूई सियासी सूरत हाल ते पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे। जिन त सिंध जे वॾे वज़ीर पारां जेको आहे सो सिंध में जेको आहे डिजिटल आदमशुमारी ऐं ॿियनि मामलनि बाबति वज़ीर आज़म आरो पिणु उहे मसइला रखिया। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उन मौक़े ते वज़ीर आज़म जो चवणु इहो त सिंध सूबे में वफ़ाक़ी हुकूमत जे तरक़ियाती कमनि ऐं मनसूबनि खे जल्द मुकमिल कयो वेंदो ऐं सिंध जा जेके जाइज़ मसइला आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते पिणु हल कयो वेंदो। जिन त वज़ीर आज़म जो वधीक चवणु इहो त थरकोल मनसूबे सां न सिर्फ़ु मुल्क में तवानाई जी ज़रूरत थींदी पर उन में जेको आहे सो वधीक तवानाई में इज़ाफ़ो थींदो। मुलाक़ात में जेको आहे वफ़ाक़ी वज़ीर मनसूबाबंदी एहसन इक़बाल ऐं वफ़ाक़ी वज़ीर इक़्तिसादी अमूर सरदार अयाज़ सादिक पिणु मौजूदु हुआ। ठीक है इमदाद, वॾी महिरबानी ऐं तफ़सील